साढ़े घर दे यार ऐसे दुकान दे छा नालो आहे तव्हांजो, छा मसइलो आहे? साईं तव्हां ॾिसो त जेकाबाद शहर जेको आहे अमन जो पखी उॾामी चुको आहे। जेकाबाद जे अंदरि ॾींहुं खाली न आहे, राति हुजे रोज़ वारदातूं थियनि थियूं। असांजे माण्हू अचे पियो शिकारपुर इलाइक़े ते, उनखे कलेक्शन जे ज़ोर ते जेको आहे मोटरसाइकिल जेको फुरी वई आहे। ऐं हाणे जेकाबाद जा दीवान हुआ शागाती वाले जा डॉक्टर रमेश लाल जा जेको पुट हुआ, उन्हनि को बाईपास सदर थाणे जी में हर फुरी वई आहे। रमज़ान जो जेको आहे पहिरियों जेको आहे चंड पहिरीं तारीख़ बीठो आहे त माना वारदातूं ऐं पुलिस असांजी जेकाबाद जे अंदरि सफ़ा ग़ाइबु आहे। असां अॼु साईं जी एहतजाज कयोसीं, लाचारी बिरादरी तरफ़ां ई जेकाबाद जेको वनफाए ते असां ब्लाक कयोसीं। असां सां जेकाबाद जो DSP सिटी साहिब बि राब्ते में हुयो, SHO जेको साहिब बि राब्ते में हुयो। असां सां मीर लियाकत ख़ान लाशारी साहिब बि राब्ते में, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सदर, असांजो पाड़े जो मोतबर बि आहे, मीर बि असांजो आहे, असांजो वॾो बि आहे। ऐं उन जे चवण ते असां इहो एहतजाज जेको आहे पंहिंजो अॼु ख़तमु कयूं था। असां खां पुलिस जेको आहे 10 ॾींहंनि जी मोहलत वरिती आहे। इनशाला 10 ॾींहंनि जे अंदरि असां तव्हांखे गाॾी रिकवर करे ॾींदासीं। असां मीर लियाकत ख़ान जे हुकुम ते ऐं जेको आहे असां इहो एहतजाज पंहिंजो मुलतवी कयूं था। जेकॾहिं असांजो एहतजाज मुलतवी करण जो मक़सदु इहो आहे त जेकाबाद जे अंदरि इहे वारदातूं इहे पुरूं इहे ख़तमु कयूं वञनि। SP साहिब खे बि असां अॼु जे एहतजाज जे हवाले सां इहे गुज़ारिश कयूं था, ख़ुदारा तूं घटि में घटि ज़िले जो मालिक आहीं, तोखे जेकाबाद जे अंदरि SP करे मुक़ररु कयो वियो आहे। तूं पंहिंजी पुलिस खे बि जेको आहे निंडरा फिटा, पंहिंजूं बि निंडरा फिटाए करे जेकाबाद जे माण्हुनि खे जेको अमन ॾे ऐं सुकून ॾे। जेकाबाद जो माण्हू मज़दूर माण्हू जेको रुपयो गॾु करे पाण मोटरसाइकिल वठे थो, उन खां जेको आहे कलेक्शन जे ज़ोर ते, हथियार पिस्टल जे ज़ोर ते उन्हनि को मोटरसाइकिल पूरी वञे थी, उन्हनि को रोक रक़म पूरी वञे थी। जेकाबाद जो माण्हू सफ़ा मायूस थी चुको आहे हिकिड़ो, ऐं ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे थो, कारोबार नथो करे।